अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ीना यत्तबिऊनर रसूलन नबिyyal उम्मिय्यल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित-तौराति वल इंजील यअमुरुहुम बिल मअरूफ व यनहाहुम अनिल मुनकर व युहिल्लु लहुमुत तय्यिबात व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस व यदउ अन्हुम इस्रहुम वल अगलाल अल्लती कानत अलैहिम फल्लज़ीना आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबउन नूरल्लज़ी उन्ज़िल मअहु उलाइका हुमुल मुफ्लिहून। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम, ऐं दादू जी इंतजामिया जा अकाबिर ऐं असागिर जेकी बि हिन मीलाद पाक जी महफ़िल में शरीक थिया आहियो, तव्हां सभिनी खे मदीने वारे साईं जे हिन पाक महफ़िल ऐं पाक ख़ुशी मल्हाइण जूं मुबारकूं हुजनि। मीलाद पाक असल में सोने नबी बिनी जहान के सरदार जी आमद जी खुशी मल्हाइण जो एक अंदाज आ। असी मोमिन मुसलमान हिन जे लाइ खुशी मल्हाईंदा आहियूं। मीलाद मल्हाइण जो मक़सद ही आहे त असांखे रब उहो नबी ॾिनो आहे जेको नबीअनि जो सरदार आहे। असांखे आका रहबर उहो ॾिनो आहे जेको सभिनी जो सरवाणा अॻवाणा नबीअनि जो इमाम आहे। जेको हुस्न ॾिसो त हसीननि जो सरदार आहे। जंहिंजा इख़लाक़ ॾिसो त क़ुरान फरमाए थो मुंहिंजो नबी सभिनी खां आला इख़लाक़ आला किरदार जो मालिक आहे। उन महबूब जे अचण ते ख़ुशी मल्हाइण, मदीने वारे साईं जे आमद जा जश्न मल्हाइण, इहा बिदअत नाहे, इहो को अॼु जो जारी कयल अमल नाहे, पर इहा दिल ईमान वारे जी दिल रूह जी तकाज़ा है। पंहिंजे महबूब जे अचण ते दिली तरह सां उहे ख़ुशी मल्हाईंदा। अगर इंतजामिया ताउन कयो आहे, डीसी साहब एसपी साहब ताउन कयो आहे, अल्लाह इन्हनि खे जज़ाए खैर अता फरमाईंदो, अल्लाह इन्हनि खे अजर अता फरमाईंदो। पर असल में अगर इहे मुस्तफा जे मीलाद जी खुशी में कंहिं बि सूरत में को बि शिरकत करे थो, उनखे अल्लाह नवाज़ियो आहे पंहिंजे महबूब जी मोहब्बत जो, उनखे इज़हार जो मौक़ो ॾिनो। सुबुल हुदा व रशाद जे अंदर इमाम सालिही एक रिवायत आनी आहे त अल्लाह जे कामिल वली खे मदीने वाले साईं जी ज़ियारत थी, सोने नबी सां मुलाकात थी, मदीने वाले साईं जो दीदार थियो। अर्ज़ कई त या रसूल अल्लाह, जॾहिं मीलाद जो महीनो ईंदो आहे त माण्हुनि में ॿ धुरियूं थी वेंदियूं आहिनि। हिकिड़ा मीलाद मल्हाईंदा आहिनि, ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि, चरागा कंदा आहिनि, लंगर न्याज़ तक़सीम कंदा आहिनि, घरनि खे सजाईंदा आहिनि, गलियुनि घिटियुनि खे
सिंगारींदा आहिनि, हिकिड़ा इन खे नाजाइज़ चवंदा आहिनि, हिकिड़ा इन खे बिदअत चवंदा आहिनि। या रसूल अल्लाह, अव्हां खां पुछणु चाहियां थो त मीलाद मल्हाइण वारा अव्हां खे वणनि था या मीलाद न मल्हाइण वारा? दादू वारा जेको मदीने वारे साईं जवाब इनायत फरमायो न, सो दिल ते लिखण जहिड़ो आहे। सोने हबीब फरमायो त मन फरिह बिना फरिहना बे, जेको असांजे अचण ते ख़ुशी मल्हाईंदो आहे असीं उन सां ख़ुशि थींदा। मुस्तफा जे अचण ते जेको ख़ुशि थिए थो, मदीने वारो साईं उन सां ख़ुशि थींदो आहे। अज़ीज़ाने गिरामी, असीं छो न ख़ुशि थियूं जो असांखे नबी उहो मिलियो आहे जो पूरी काइनात जे लाइ अल्लाह जे रहमत जो पैकर बणिजी आयो। आसमान वारनि जे लाइ रहमत, ज़मीन वारनि जे लाइ रहमत, जिन्ननि इंसाननि अॼनि पोइ पूरी इंसान ज़ात जे लाइ मदीने वारो साईं रहमत बणिजी आयो। दुनिया में 1.25 लख नबी कमो पेश आया, पर को बि नबी अहिड़ो न दुनिया में आयो जंहिं पंहिंजी उम्मत खे मदीने वारे साईं जूं सिफ़तूं शान बयान करे न ॿुधायो हुजे। आसमान तां को बि किताब अहिड़ो नाज़िल न थियो, को बि सहीफ़ो, को बि आसमानी पैगाम अहिड़ो न आयो जंहिंमें मदीने वारे मीर जी तारीफ़ नाज़िल न थी हुजे। तौरात हुयो, ज़बूर हुयो, इंजील हुयो, या हज़रत इब्राहीम जा सहीफ़ा हुया, हज़रत अशइया नबी जा सहीफ़ा हुया, हर सहीफ़े में मदीने वारे मीर जो ज़िक्र हुयो। रब्बुल आलमीन पैगंबरनि खे बाख़बर कयो त पंहिंजे क़ौमुनि खे ॿुधायो, पंहिंजे जमायतुनि खे आगाह कयो त मुंहिंजो महबूब अचण वारो आहे, मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा अचण वारो आहे। हुज़ूर जे आमद खां अॻु में हुज़ूर जो तारुफ़ आसमानी किताबनि में नबीअ जी ज़बानी ऐं ग़ैबी उलूम जे ज़रिए दुनिया वारनि खे एतिरे हद ताईं थी चुको हो जो क़ुरान फरमाए थो यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम। जीअं माण्हू पंहिंजे पुट खे सुञाणंदो आहे, मुंहिंजो बच्चो आहे, पुट जो मुंहुं, सूरत, शबीह, उन जा इख़लाक़, अतवार, आदतूं पीउ खे ख़बर हूंदी आहे। जीअं पुट खे पीउ सुञाणंदो आहे, तीअं हर नबी मुस्तफा करीम जे बारे में इहे निशानियूं ॿुधाए क़ौमुनि खे आगाह करे छॾियो त मोहम्मद मुस्तफा हिन शान कुरान मजीद में रब फरमायो अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल नबिय्यल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील। उहे माण्हू जेके रसूल नबी उम्मी जी ताबेदारी कनि था, महबूब मोहम्मद जेको ज़ाहिरी तौर के उस्ताद वटि न पढ़ियो आहे, के मकतब में के मदरसे में न पढ़ियो आहे, जेके पढ़ाइण वारो अल्लाह बग़ैर पढ़ाइण वारे जे अल्लाह जी ज़ात जेके पढ़ायो आहे, बग़ैर उस्ताद जे अल्लाह जंहिंखे इल्म सेखारियो आहे, वअल्लमक मा लम तकुन तालम। ए महबूब तोखे जेको न ईंदो हो, इल्म तो वटि न हुयो, तोखे पढ़ाइण वारो मां अल्लाह। सारी दुनिया उस्तादनि वटि पढ़ंदी आहे, स्कूलनि में, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में डिग्रियूं वठंदा आहिनि। मिठा कंहिंखे MA BA LLB PhD ताईं डिग्रियूं हासिल कंदा आहिनि। रब फरमाए थो मुंहिंजे महबूब मोहम्मद खे डिग्री मां अल्लाह पाण मूं पाण पंहिंजे हबीब खे पढ़ायो आहे। दुनिया जा उस्ताद पढ़ाईंदा, शागिर्द खे का ॻाल्हि यादि रहंदी या विसरी वेंदी। रब फरमायो मुंहिंजा हबीब मां रब तोखे अहिड़ो पढ़ाईंदुसि जो तूं विसारे न सघंदे। सनुक़रिउक फला तंसा। हबीब तोखे मां पढ़ाईंदुसि ऐं अहिड़ो पढ़ाईंदुसि जो तूं विसारे न सघंदे। अल्लाह फरमाए थो उन महबूब जंहिंखे बग़ैर पढ़ाइण वारे जे मूं रब पढ़ायो, उहे माण्हू ख़ुशि नसीब आहिनि, उहे फलाह पाइण वारा आहिनि जेके इन रसूल जी ताबेदारी कनि था जंहिंजो ज़िक्र आसमानी किताबनि में लिखियो हो। फिर तौरात वल इंजील, तौरात में इंजील में मुस्तफा करीम जूं सिफ़तूं लिखियल हुयूं, वाखाण लिखियल हुई, मोहम्मद करीम जे हुस्न जो ज़िक्र, हुज़ूर जे इख़लाक़ जो ज़िक्र, किरदार जो ज़िक्र, हलण जो ज़िक्र,
वेहण जो ज़िक्र मदीने वारे साईं जे आमद खां अॻु में दुनिया वारनि खे रब मुस्तफा जे इख़लाक़ ऐं किरदारनि खां आगाह सरकार जी आमद महबूब जी आमद तवज्जो करे महबूब जी आमद मदनी जी आमद मक्की जी आमद अजीज़ान गिरामी हजरत मौला अली शेर जली हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत अन अली इब्न अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु अन यहूदियन कान युकाल लहू जुरैजरा नाले हिकड़ो यहूदी हुयो मक्के जे शहर में रहंदो हुयो मक्के में वडो ताजिर हुयो मालदार हुयो दुनियादार हुयो वो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ते उन माण्हू जा कुछ दीनार कर्ज थी पियो मदीने वारे साईं थे उन माण्हू जो कुछ कर्ज थी पियो ऐं हुजूर जन कॾहिं को साइल ईंदो हो न त साइल खे खाली न मोटाईंदा हा पंहिंजे दर ते अचण वारे खे खाली न मोटाईंदा हा कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो जो हुजूर जन वटि बज़ाहिर हथ में का शइ मौजूद न हूंदी त कर्ज खणी बि साइल खे ॾींदा हुआ सुभान अल्लाह मा सुइल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शय्यन क़त फक़ाल अल्लाह मुस्तफा करीम का कॾहिं बि कंहिं बि माण्हू का शइ घुरी हुजूर न करण चई न कई जंहिं जा शइ घुरी उनखे उहा शइ ॾिनो कॾहिं कॾहिं ईअं थियो हिकु साइल सुवाल कयो हुजूर जन वटि उहा शइ मौजूद न आहे हुजूर कर्ज़ खणी बि साइल जी मुराद पूरी करे मोटे अल्लाहु अकबर कबीरा जुरैजरा यहूदिया यहूदियुनि जो वॾो मालदार माण्हू आहे पैसे रोकड़ वारो माण्हू आहे मौला अली रिवायत थो करे उन माण्हू जो कुझु कर्ज़ मुस्तफा करीम जे मथां थी पियो पोइ हिकिड़े ॾींहुं उहो यहूदी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आयो फतकादन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे कर्ज़ जी तकाज़ा कई चई या रसूल अल्लाह मूंखे कर्ज़ ॾियो फकाल लहू या यहूदी मां इंदी मां आती ए यहूदी हींअर मूं वटि कुझु मौजूद न आहे जो मां कर्ज़ अदा कयां सब्र कर कुझु ॾींहं तरस तोखे कर्ज़ अदा करे ॾींदुसि सुभान अल्लाह तवज्जो सां ॿुधण जी ॻाल्हि आहे तवज्जो पूरे फरमायो हुजूर जन फरमायो त हींअर मूं वटि का शइ मौजूद न आहे अल्लाह मोकिलींदो तुंहिंजो कर्ज़ अदा कंदुसि فإني لا أفارقك يا محمد यहूदी चवण लॻो त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेसी मूंखे मुंहिंजो कर्ज़ न मिलंदो मां तव्हांखे छॾींदुसि न साईं फरमायो मां तो वटि रही थो रहां मां तो वटि रही थो रहां जेसी कर्ज़ न ॾींदुसि तेसी तोखां उथंदुसि न पोइ इदन जल अजलिसु मअक हबीबन फरमायो मां तोसां गॾिजी वेहंदो कर्ज़ अदा करण खां अॻे न उथंदुसि सुभान अल्लाह फजलस माहू हुजूर जन उन यहूदी सां गॾु वेही रहिया यहूदी चयो न छॾींदो सां जेसी कर्ज़ न ॾींदो फसल्ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी ज़ालिकल मौद अज़्ज़ुहर वल असर वल मग़रिब वल इशा अल आखिरा वल ग़दात हुजूर जन उन्हें वटे टे पारी नमाज बुते पढ़ी टे पारी बुते पढ़ी सिजल तो बुते पढ़ो सोमानी बुते पढ़ी ॿियो ॾींहुं थी वियो हुजूर उन यहूदी वटि वेठा रहिया कर्ज़ जी अदायगी जे लाइ सरकार वेठा रहिया हुन चयो जेसी मुंहिंजो कर्ज़ अदा न थींदो तेसी तोखे मां न छॾींदुसि उन वक़्त में असहाबी आया वकान असहाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतहद्दूनहु व यतफअदूनहु सहाबी उन यहूदी खे धमकाइनि पिया असांजे नबी खे तो एतिरो परेशान कयो आहे सहाबी धमकाइनि पिया के वरी उनखे वाइदो पिया ॾियनि बाबा असां तोखे कर्ज़ भरे ॾींदासीं को कसम चवी जे चवी असीं कर्ज़ भरींदासीं हर को ईअं न कर के मिंथ पिया कनि के सख़्ती पिया कनि हुजूर जन फरमायो त ख़बरदार हिनखे केर बि कुझु न चवे सुभान अल्लाह हिनखे केर बि कुझु न चवे ही जीअं चवे थो हिनखे ईअं इन जो पंहिंजो रवैयो रखण ॾियो पोइ तव्हांजो उहो ॾींहुं राति बि गुज़री वई ॿियो ॾींहुं थी वियो क़ालू या रसूल अल्लाह यहूदियुन यहबिसुक या रसूल अल्लाह हिकिड़े यहूदी खे रोके विहारियो आहे असां उनखे चऊं बि न पर फरमायो न हिकिड़े माण्हू जो मूं ते कर्ज़ आहे उन कर्ज़ वठण में जेकॾहिं हू सख़्ती करे थो त हुनखे इख़्तियार आहे पर जे नरमी करे त हुनजी महिरबानी आहे तव्हां हिनखे कुझु न चवंदो मां हिन वटि वेठो रहंदुसि सुभान अल्लाह
मनानी रब्बी अन अस्लिम मुआहिदा मुझे रब के मना कयो आ मुझे रब रोकियो आ जैसा मुझो मुआहिदो थियलो दिन यहूदी जने आबाद चाहत हुजूर जन उन सा मुआहिदो कयो हो यहूदियों सा गैर मुस्लिमन सा हुजूर जन मुआहिदो कयो हुयो और फरमाया तो मुझे रब के रोकियो आ तो जैसा मुआहिदो कबो उन सा सख्ती न कबी सो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाया तो मां इन सा सख्ती न कंदुस ता जो जेरी मन बियो दी छो बेपारी जी नमाज गुजरी फलम्मा तरहल नहार दी ढलण लगो काल यहूदी यहूदी उठियो ऐ चवण लगो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह कलमा पढ़ सुभान बखाल शत्रु माली फी सबीलिल्लाह या रसूल अल्लाह मुझो देखो माल आ न मक्के में मदीने में मां वडो मालदार है माल जो डाले टोई कोने इन जो अथ माल मा तवा जे हवाले कयो अल्लाह सुभान अल्लाह अम्मा वल्लाहि मा फ़अलतु الذي فعلت بك الا لانذر الى ناتك في التوراة या रसूल अल्लाह मुझो अमरा सा सख्ती कई कर्ज वठण जे लाइ सख्ती कई मां इए ही न कई असां वट तौरात में लिखियल हुआ त मोहम्मद करीम दुश्मन सां भी मेहरबानियूं कंदो आ बुरन सां भी भलायूं कंदो आ हक़दारन जा हक़ अदा कंदो आ कंहिंसां सख्ती न कंदो आ मोहम्मद नरम मिजाज आ मोहम्मद मिठी तबीयत जो मालिक आ ये तव्हां जी तारीफ़ तौरात में मूं पढ़ी हुई हाणे मूं सोचो त जेकॾहिं अवां सच्चा नबी हूंदो मां कर्ज़ वठण में सख्ती कयां ॾिसां त अव्हां कहिड़ो रवैयो था रखो अवां जा असहाबी कहिड़ो रवैयो था रखनि सुभान अल्लाह मां काल्हो के ॾींहं खां वठी अॼो के ॾींहं ताईं अव्हां जे रवैये खे पे ॾिठो अव्हां जी तबीयत खे पे ॾिठो जेको तौरात में अव्हां जूं निशानियूं लिखियल आहिनि रब तौरात में लिखियो आहे मुहम्मद इब्न अब्दुल्लाह मुहम्मद पुत्र अब्दुल्लाह जो हूंदो मूलिदहू बिमक्कत व मुहाजिरहू बितैबत उनजी विलादत मक्के में थींदी हिजरत मदीने में थींदी व मुल्कहू बिशाम ऐं उनजी बादशाहत शाम में हूंदी लैस बिफज़्न वला गलीज़ सख्त दिल न हूंदो तुरशरू न हूंदो खट्टे मुंह न हूंदो कंहिंसां तिखो न ॻाल्हाईंदो मोहम्मद में मिठाज जा मण हूंदा दुश्मन खे बि प्यार ॾेई मोहे विझंदो इहा तव्हां जी खूबी तौरात में लिखियल हुई सोचो त कर्ज़ वठण में सख्ती कयां ॾिसां त अव्हां कहिड़ो रवैयो था रखो हबीब वाकई तव्हां अल्लाह जा रसूल आहियो उहे हड़ई निशानियूं जेके तौरात में लिखियल आहिनि हबीब उहे निशानियूं मूंखे अव्हां में नज़र अची वियूं चओ सल्लल्लाहु अलैहि या यहूदी जो असांजे तौरात में लिखियल वला सखाबिन फिल अस्वाके मोहम्मद करीम बाज़ारुन में शोर मचाए हलण वारो न हूंदो ॾाढा न ॻाल्हाईंदो एसी ताईं जो ॾीओ परे पियो उन जे पासे मां गुज़री वेंदो त ॾीओ उछामी न सघंदो उन जो हलण एॾो त हलण मुस्तफा जो एॾो तदब्बुर सां एॾो आहिस्तगी सां एॾो वक़ार सां हलंदो जो पासे मां गुज़री वञे त ॾीओ न उछामंदो हाल सम्झो था कंहिंसां बुराई न कंदो अगरि को उन सां बुराई करे त उन सां बि चङाई कंदो बद इख़लाक़ी
हूंदो जेको उन्हें खे ओणो हले मुस्तफ़ा उन्हें सां बि सुठो हलंदो या रसूल अल्लाह अॼु उहे हड़ई खूबियूं जॾहिं अवां में मूं ॾिठियूं आउं चवां थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ओ मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में सरदार सुहे सरदारनि में मुंहिंजो सुहिणो यार ओ मिली यूसुफ खे हुई हिकिड़ी ज़री ॾिसो कीअं नज़ली खां थी वई चरी थियो मस्त मजनू छाते वरी फड़ फोट पई इश्क वारनि में मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में सरदार सुहे सरदारनि में मुंहिंजो सुहिणो यार हुज़ूर दुनिया ते आया साईं फरमाइनि था इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा मां मोहम्मद सेखारींदड़ बणिजी आयो आहियां पढ़ाईंदड़ बणिजी आयो आहियां तव्हांखे सुहिणा इख़लाक़ सेखारण आयो आहियां साईं फरमायो इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमिल अख़लाक़ इख़लाक़नि जा जेके दर्जा हुया हर नबी पंहिंजे क़ौम खे सुहिणा इख़लाक़ सेखारिया पर दर्जा मुकम्मिल न थिया हुया उहे दर्जा मुकम्मिल करण जे लाइ मां मोहम्मद करीम अवां वटि आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह गिरामी जंहिं नबी जो असीं मीलाद था मल्हायूं जंहिं आका जे अचण जूं ख़ुशियूं था मल्हायूं क़ुरान थो फरमाए त उन नबी जा इख़लाक़ बि ॾिसो किरदार बि ॾिसो उहो किरदार अपनायो अल्लाह उन्हनि सां ख़ुशि थी हसीन जग जा कठे गजन कुल मगर अवां जो मिसाल न है कमाल वारा किरोड़ हूंदा अवां मिसल को कमाल न है हुजूर दुनिया वारनि खे सुहिणा इख़लाक़ सेखारण आया हुजूर के जंग ता मोटिया ग़ज़वे ता मोटिया माले गनीमत जछो मिलियो हुजूर विरहाईंदा आया तक़सीम कंदा आया विरहाईंदे मदीने खे बाक़ी हिकिड़ी मंज़िल बची त हड़ई माल विरहाइजी कुझु बाक़ी न बचो तवज्जो आहे दादू वारो जेॾी महिल मदीने जे क़रीब आया माले गनीमत तक़सीम थी चुको हुयो हिकिड़ो बद्धू आयो एराबी आयो बहराड़ी जो माण्हू अणपढ़ियल माण्हू जंहिंखे ख़बर न हुई त नबी जी ताज़ीम छा आहे मदीने वारे सां कीअं पेश अचिजे बद्धू साईं जन जे गिचीअ में हीअ चादर पातल हुई ग़लीज़ुल हाशिया उन चादर जा किनारा खोरो कपिड़ो हुयो खोरो ऐं कपिड़े जी जो किनारो वट जेका हूंदी आहे न सख़्त हूंदी आहे हीअं साईं जन खे चादर गिचीअ में पातल हुई बद्धू जो आयो उन चादर खे वठी ज़ोर सां छिकई छिके ऐं चवण लॻो हे मोहम्मद जेको माल अलाह तोखे ॾिनो आहे उन मां ॿ चूं मूंखे ॾे तुंहिंजो माल आहे सरकार जे वालिद गिरामी जो नालो वठी चयईं त उन जो माल त न आहे अलाह जो माल आहे मूंखे ॿ चूं ॾे जीअं असां वटि सिंधी में चइबो आहे तुंहिंजो माल आहे तुंहिंजे पिणे जो माल आहे जीअं ॿाहिराणी जा माण्हू चवंदा आहिनि हुन अहिड़े अंदाज़ हिकिड़ो घुरे पियो सुवाल पियो करे पर घुरण जो अंदाज़ अहिड़ो हुयो जो चई त मूंखे ॿ चूं ॾे हुजूर जन फरमायो डाचू त तोखे ॾींदुसि पर तो जेको मूंखे ईज़ा ॾिनो आहे इन जो तोखां बदिलो वरितो वेंदो इन जेको तो मूंखे ईज़ायो आहे जो सरकार जी गिची मुबारक सुर्ख थी वई खोरो कपिड़ो हुयो गिची मुबारक ते निशान पइजी विया मुंहिंजे आका जो बदन खुला
गुलाब जे गुलन जे पंखड़ियुनि खां भी नाज़ुक बदन हुयो। सुभान अल्लाह, सुभान साईं जी गिची मुबारक सुर्ख थी वई आहे। साईं फरमाइनि था तोखां इन जो बदलो वरितो वेंदो। बदलू चवण लॻो त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं मूंखां बदलो नथो वठी सघीं। पर तुंहिंजे छा मूंखे ताक़त न आहे जो तूं बदलो वठां। बेशक ताकत आहे। अर्ज़ कई मूंखे ख़बर आहे तुंहिंजे इख़लाक़ जी त पोइ तोसां बुरो हलंदो आहे, तूं उन सां भलो हलंदो आहीं। कॾहिं तूं कंहिंखां बदलो न वरितो आहे। महबूब तूं बुरनि सां बि भलायूं कंदो आहीं, इहा मूंखे पक्का यकीन आहे। हुज़ूर मुर्गिया फरमायो सहाबियो हिनखे ॿ चूंडियो पर ख़ाली न सामान सां भरियल ॾाचूं ॾेई सरकार की आमद, मरहबा, दिलदार की आमद, मरहबा, बदोहा की आमद, मरहबा, बल्लेल की आमद, मरहबा, गरीबों के गमख्वार की आमद। वो बिठा हुजूर जा ही इखलाक हिन ही मुझे आका जो किरदार बुरन सा भलायूं करणो निकमन के भी नवाजे छड़ण। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जन मक्के वारन मुस्तफा के दुखायो हो, ईज़ायो हुयो, तकलीफूं ॾिनियूं हुयूं। जॾहिं 10,000 लश्कर वठी हुजूर फातिह जी हैसियत में शहर मक्का में दाखिल थिया। रब फरमाया ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। बेशर महबूब तुंहिंजा हलाल आहे। महबूब जेॾी महिल 10,000 लश्कर वठी आया न, उहे मुजरिम, उहे ॾोहारी, उहे जेके पत्थर हणंदा हुआ, खटी बद ॻाल्हाईंदा हुआ, अॼु उहे मुजरिम गर्दन झुकाए ॾोही जी सूरत में हुजूर जे अॻियां पेश कया विया। हुजूर जन काबे जे दर जे कड़े में हथ विधो आहे। बैतुल्लाह जे दरवाज़े जे कड़े में हथ आहे। लजपाल नबी जो साईं फरमाइनि था ॿुधायो काफ़रो अॼु तव्हांखे कहिड़ी सज़ा ॾिनी वञे। उन्हनि मां हिकिड़े मुशरिक हिकिड़े दुश्मन चयो त ए अब्दुल्लाह जा पुट, ए मोहम्मद करीम तुंहिंजो बाबो बि मके वारनि सां एहसान कंदो हुयो, तुंहिंजो ॾाॾो अब्दुल मुतलिब बि मके वारनि सां एहसान कंदो हो। असां बि तो मां एहसान जी उम्मीद था रखूं। हुज़ूर जन फरमायो ला तसरीब अलैकुमुल यौम, अॼु तव्हां ते का कावड़ नाहे, को पलांद नाहे, को इंतकाम नाहे। वञो अॼु मूं तव्हां सभिनी खे बख़्शे छॾियो। ताक़त जे हूंदे बख़्शे छॾण, दुश्मन सां भलाई करण। जे आका जो मीलाद मल्हायो था दादू वारा, जे सोने नबी जूं आमद जूं ख़ुशियूं मल्हायो था, उन जी ज़िंदगी मुबारक ते बि नज़र फेरायो, उन जा इख़लाक़ बि ॾिसो, महबूब जो किरदार बि ॾिसो। अॼु ज़रूरत आहे हुजूर जी ज़िंदगी खे अपनाइण, हुजूर जे उसवे हसना ते अमल करण। पंहिंजे ज़िंदगी में मुस्तफा करीम जी सूरत, सीरत, सुन्नत खे अपनायो। ख़ुदा जो कसम रब ऐलान कयो आहे त अल्लज़ी ख़लक़ल जन्नत लिमन अताअहू व इन कान अब्दन हबशिया। कारो हबशी गुलाम हुजे, बदसूरत कोठ हुआ, मुस्तफा जे सुन्नत ते अमल कंदो आहे, जन्नत जो हक़दार। खलक नार लिमन सा व इन कान हुर्रन करशिया। भली सोनो वा, सोनी सूरत वारो वा, वॾे के आला घराणे वारो वा, पर जेकॾहिं मुस्तफा जे इख़लाक़ ऐं किरदार ते अमल नथो करे त उन जी जाइ जहन्नम जे अंदर आहे। ओ मिठा अॼु ज़रूरत आहे असांखे मदीने वारे साईं जे सुन्नत ऐं शरीयत खे। सुभान अल्लाह। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अजम बसा चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
रिवायत इमाम जलालुद्दीन सूती या रिवायत आंदिया पंदे किताब खसाइसुल कुबरा में इमाम अबू नुएम या रिवायत आंदिया दलाइलुन नबुव्वह में इम्ताउल अस्मा वाले रिवायत आंदिया या मवाहिबुल दुनिया वाले या रिवायत आंदिया हजरत वहब बिन मुनब्बह तो रिवायत करे ओ अल्लाहु इला अशकिया इन्नी बाइसुन नबियन उम्मिया नबी माइक्रो नबी हो जो नालो हो हजरत अशकिया सुभान अल्लाह हजरत अशकिया अशकिया अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी उन वट जिब्रील रब जो पैगाम खणी आयो ओ अशकिया नबी पंहिंजे उम्मत खे ॿुधाए पंहिंजे क़ौम खे ॿुधाए मां हिकिड़ो नबी आणण वारो आहियां वो नबी उम्मी हूंदो के उस्ताद वट पढ़ियो न हूंदो पर सारी दुनिया वारनि जो उस्ताद बणजंदो ओ नबी सगोरा अफ्ताह बिही आज़ानन सुमन व कुलूबन गुल्फा ओ नबी जो मोकिलिया जेको दिलनि खे खोलींदो ओड़न कननि खे खोले ॿुधराईंदो अयुननि उम्मिया अंधियुनि अखियुनि खे रोशन करण वारो रसूल तो मोकिलिया मौलिदुहु मक्कत व मुहाजिरुहु बितैबत उन जी विलादत मक्के में थींदी उन जी हिजरत मदीने में थींदी व मुल्कुहु बिशाम उन जी बादशाहत मुल्क शाम में थींदी वो नबी जो मोकिलिया अब्दियल मुतवक्किल अल मुस्तफल मरफू वो मुझे मानो हूंदो जेको रब ते भरवसे रखण वारो हूंदो वो नबी हूंदो जेको मुझो महबूब हूंदो मुझो महबूब हूंदो को खलील बनायम को नजीब बनायम को कलीम बनायम पर मोहम्मद मुझो हबीब हूंदो सुभान अल्लाह ए अशिया नबी वो नबी हूंदो जेके मां मुख्तार बणाईंदुसि मुख्तार सुभान अल्लाह एड़ो इख्तियार दींदो मांस जो आंगुर जो इशारो करे त चंड अखो थे हथ खणे त लथन सिंज वापस बराए जे सॾु करे त खचीअ जो वण पाड़ा पट जी टोड़ंदो अचे जे सॾु करे त पत्थर पाणीअ मां तरंदा अचनि अहिड़ा इख्तियार मोहम्मद मीर खे ॾेई मोकिलींदुसि ला यजद सय्यत बिसय्य बुराई जो बदलो बुराई सां न ॾींदो बुराई करण वारे सां बि चङाई करण वारो रसूल जो मोकिलिया वलाकिन याफू व यस्फहू वो बख़्शण वारो हूंदो एहसान करण वारो हूंदो रहीमन बिल मोमिनीन मोमिननि जे मथां बि बाज करण सुभान अल्लाह उन जे उम्मत खे रुॻे पेर में कंडो लॻंदो त मुस्तफा खे दुख पहुचंदो त मुंहिंजे उम्मती खे कंडो उम्मतीअ खे कंडो पेरनि में लॻे मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे उम्मतीअ खे पेरनि में लॻे मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे सॾु करे त सॼणो जियो जियो चवे सॾु करे त सॼणो जियो जियो चवे वेचारनि जो चारो जेको सारे जॻह जो सहारो उहो खोट मदीने वारो सरदार नबी कुर्बदार नबी हिन
मदीने वारो लिखन था पिया वो जेको सारे जग जो सहारो वो खोट मदीने वारो वो जेको परवर पाक जो प्यारो वो साईं मदीने अल्लाह ताला नबी सगोरे के हजरत अशिया के फरमायो ओ मुझा प्यारा नबी मुझे मोहम्मद मुस्तफा तो मोकलिया रहीमन बिल मोमिनीन यबकी लिल बहीम सुभान अल्लाह जानवर के भी तकलीफ पहुंचंदी तो वो मोहम्मद रोई पहुंच अल्लाहु अकबर सुभान अल्लाह अगन नबियन के हुजूर जन जो ओ साफ रब पियो बुधाए उन्होंने ये आप सिफत बुधाई जानवर के तकलीफ इंदी तो नबी सोनो रोई पो सुभान अल्लाह खुदा जो कसम रिवायत में चेतो करो उठो सुभान उठो अल्लाह टोड़ को आयो भजन तो आयो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सहाबा सा गड बैठा है कचहरी सुने नबी दी लगी पिया वो उठो आयो हुजूर जे अग्या अची बैठो आ पंजी इच्छी खणी पट ते रखई उन्हें उठ जे अखन मां गोढ़ा बहन प्यार लुड़कट मन प्यार उन्हें उठ जे रोण के दिसी मुझे कुर्बदार नबी उठियो आ उन्हें उठ के वनी इच्छी में भाकुर पातई उन्हें उठ जो पासो हुजूर जे गल सा छोड़ लगो सुभान अल्लाह दुनिया जा सो सकुत कलंदर रोंदा है मुस्तफा जी एक झलक दीदार जी मिले वाड़े उठ तुझो भाग अज मिली जहान जे सरदार के पंजे भाग सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर जने उन्हें उठ के भाकुर पाए फरमांदा सहाबियो वनो इन उठ जे मालिक के वठी अचो ही उठ मोट फरियाद खड़ी आयो अबू के ताहन आयो इन जो मालिक इन के न गाव तो सोलो खाराए न पानी तो सोलो प्यारे इन का कम खणो तो वठे पर इन के खिदमत इन जी न थो करे हे उठ मोहम्मद वट फरियादी सुभान अल्लाह कुत्ते कभी जिते दाह भरना है सुभान अल्लाह मुझे महबूब जानवरन जी दाह भरना है बेशक बेशक दादू वाला है मुझे ध्यान बेशक सुभान अल्लाह खुदा जो कसम तमा के केडी बुका आजमाइश को अल्लाह पनाह में रखे पर जिंदगी आने दुख दो जराची दा वने मदीने दे करे ऐ अखर में गोड़ो गाले सपड़ो ते करे सब से करे सो खुदा जो कसम ता जी था उन्हें मन वरना सुभान अल्लाह हयात आहे हुजूर मुंजो सुने सुञाणे गुलाम पैदा सदन में साणी थिए उन्हीं सा फिरती मां कई जे पुकार आए हलो मदीने मदीनो खड़ने जो ठारू आहे उते रहमत उते बरकत उते दिल ने जो सही करार आहे यबकी लिल बहीमत वो नबी बाछ भरियो हूंदो एड़ो त बाछ जो पेकर हूंदो जो जानवरन जे लाइ बि उन नबीअ जे अखर में गोढ़ा वही पवंदा वो यबकी लिल यतीम फी हिजरिल अरमिलत बेवा औरत जे झोलीअ में जेको यतीम ॿार हूंदो उन यतीम ॿार जे लाइ बि मोहम्मद रोई पवंदो यतीमन जो यार हूंदो मिस्कीनन जो मददगार हूंदो गरीबन जो कमख्वार हूंदो मां उहो
नबी आखिर उम्मत में मोकलण वारो आया सुभान अल्लाह ताजदारे खत्मे नबुवत जिंदाबाद ताजदारे खत्मे नबुवत लबैक लबैक या रसूल अल्लाह लबैक लबैक या रसूल अल्लाह हींअर गाॾी में ईंदे हिकिड़ो ताज़ो शेर लिखियो अथमि सुभान अल्लाह कहिड़ा कहिड़ा थकिजी पिया आहियो सुभान अल्लाह यार हे वर्दी वारा हे जेके फिका कपिड़ा पाईंदा आहिनि हिकिड़ो दोस्त त हर मुंहिंजी तूने ॾे नज़र आहे सुभान अल्लाह मां तव्हांखे मदीने वारे जी नाक थो ॿुधायां दादू जा स्काउट वारा कोन अथव ॾिठल सुभान अल्लाह हिकिड़ो हेॾे थो ॾिसे को होॾे थो ॾिसे त महबूब जी तारीफ़ सुभान अल्लाह दिल हाज़िर कयो त मूंखे बि बयान करण में मज़ो अचे न चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह आयो नबियन जो सालार हुआ वो सरदार में सरदार हुआ वो नबियन जो सालार हुआ वो सरदार में ओ अल्लाह सदो इसरार हुआ वो मदनी मिठो मुख्तार अल्लाह सदो इसरार हुआ वो मदनी मिठो अल्लाह संदो इसरार हुआ वो मदनी मिठो मुख्तार हुआ जिते ताज हुआ खत्म नबूवत जिंजी क़यामत ताईं रिसालत मंदे जड़ा कोई दज्जाल काना काफिर आया ये वनी काबूसन में मरदा मोहम्मद दी रिसालत नबूवत क़यामत ताईं का लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक सच्ची चौराहे लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह हजरो मथे करी चो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक जिद ताज व खत्म नबूवत जिंदी क़यामत ताईं रिसालत वो नबियन जो महदार हुआ वो मदनी मिठो मुख्तार हुआ वो नबियन में निर्वार हुआ वो मदनी मिठो मुख्तार आयो नबियन जो सालार हुआ वो सरदार में सरदार हुआ सुभान अल्लाह वो सोहणे में वो सोहणे में सिफतुन वारो जिते आशिक हुआ जग साए इन साल वाह जो जुलूस निकतो आहे वाह जो दादू वारनि मीराद मल्हायो आहे पर ख़ुदा जो कसम रूई ज़मीन ते जिते बि मुस्लमान रसन वसन था खेल जहिड़ो मीराद जहिड़ो कॾहिं न थियो हाणे त सोशल मीडिया आहे न हका जे नज़र पई थी अचे न यमन वारा अहिड़ो मीलाद मल्हायो अथनि सुभान अल्लाह अफगानिस्तान में जेका तालिबान जी हुकूमत आई आहे सरकारी सतह ते हेल साल मुस्तफा जो मीलाद पियो मल्हायो दुबई वारनि मुतहदा अरब अमारात वारनि क़ौमी मोकल कई आहे 12 रबीउल अव्वल जे ॾींहं ते मुस्तफा जे अचण जी छुट्टी आहे वञो हड़ई वञी मुस्तफा जो मीलाद मल्हायो ताजदारे खत्म नबूवत वो सुई में सिफतुन वारो जिते आशिक हुआ जग सारो वो सुई में सिफतुन वारो जिते आशिक हुआ जग सारो वो सोहणन जो सिंगार हुआ वो सोहणन जो सिंगार हुआ वो मदनी मिठो मुख्तार वो मदनी मिठो मुख्तार आयो नबियन जो सरदार भला भत ॿिया था चढ़नि पूरे नात न पढ़ो लड्डू पेड़ा बि ॿिया था वेराइनि हिकिड़ा सड़नि वरी ॿिया था ख़र्चो असां था कयूं मीलाद असां नंढो बि असांजो झंडो अचे मिर्च वारिया आहिनि साईं मौलाना अब्दुल वहीद कुरैशी मीलाद जो एहतमाम कयो आहे साईं बच्चियूं
लगन वो तोखे जुदा मिर्च लगन सड़ पने नबी जी खुशी दा मनायो तुझे पटोल सा जरा तो सड़े पर जो सड़े तो सड़े नबी से इश्क वाला मीराद मनायो जबाल की आमद की आमद दीन की आमद वो सोहण में सिफत नवारो जिते आशिक था तू सारो वो सोहण में सिफत नवारो जिते आशिक आ जग सारो वो सूह संदो सिंगारो वो नबियन जो सालारुआ वो सरदारन सरदारुआ आयो नबियन जो सालारुआ ओ जन चाह मझा चप चोले जनो खंड मिसरी थो खोले जन चाह मझा चप चोले जनो खंड मिसरी थो खोले आई वही संदस गुफ्तारा आई वही संदस गुफ्तारा वो मदनी मिठो मुख्तारवा आयो नबियन जो सालारवा मकाम संदन जो बाला इखलाक संदन जा बाला मकाम मिठल जो बाला इखलाक संदन जा आला बेमिसल संदन किरदार बेमिसल संदन किरदार वो नबियन जो सालार जंहिंजे अचण सां थी वियूं ईदूं पूछे तो भला इहा ईद आहे त घणियूं रकातूं आहिनि पुछंदा आहिनि न इन ईद जूं घणियूं रकातूं आहिनि पुट तोखे ख़बर ई न कान्हे त ईद चइबो छा खे ईद लफ़्ज़ ऊद मां वरितल आहे वरी वरी मोटी अचे हर साल जेको ॾींहुं मोटी अचे ईद चइबो आहे ख़ुशीअ खे बि ईद चइबो आहे शादी थिए इहा बि ईद आहे सुठो ताम खाए इहा बि ईद आहे हज़रत ईसा खे भई क़ौम पंहिंजी चएसि असांखे जन्नत जी मानड़ी ॾेखाराए जन्नत जी मानी दुनिया में खाराए तकून लना ईदन ले अव्वलना व आखिरना असांखे जन्नत जो ताम खाराए असांजे अॻियनि जी बि ईद पोयनि जी बि ईद क़ुरान तो करना त ईद मानी खाइण में कहिड़ी घणियूं रकातूं आहिनि जेके उन्हनि ईद अलाह जॾहिं अकुल खुलींदो आहे त पोइ ईअं था खोड़ा हणंदा आहिनि सम्झो था न पोइ मिठा मदीने वारे साईं फरमायो आहे त ख़ुशी जेकॾहिं मिली हुई न बनी इसराइलनि खे त उहा बिहारो ईद जो पिया मल्हाइनि पर छा पिया चवनि ईदनि अव्वलना व आखिरना ईद थींदी असांजे अॻियनि जी असांजे पोयनि जेके असांजा ईद केरु मल्हाईंदा हाणे मानी खाए मौली गुलाम फारूक ईद वरी मल्हाए यारूं ठाकूं मल्हाईंदो जेको मानी खाईंदो सो ख़ुशी कंदो न जे मानी खाधी उहो ख़ुशी कंदो न मीलाद मुस्तफा जे अचण जी ख़ुशी आहे मुस्तफा जे विलादत जी ख़ुशी आहे ख़ुशी उहो मल्हाईंदो जेको नबी खे पंहिंजो सम्झंदो न जेको नबी खे पंहिंजो सम्झे ई नथो सोचो ख़ुशी मल्हाईंदो भली एतिराज़ करे करण बीस सड़े थो सड़ण बीस असां दिल पर नबी जे अचण जूं ईदूं मल्हाईंदा जंहिंजे अचण सां थी वियूं ईदूं थियूं पूरियूं आसूं उमेदूं जंहिंजे अचण सां थी वियूं ईदूं थियूं पूरियूं आसूं उमेदूं कंदो कर मुल्ला पिण प्यार उहो मदनी मिठो मुख्तार उहो मदनी मिठो मुख्तार वो सरदार न सरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह अन्या त मां तव्हांखे कुझु ॿुधाईंदुसि जॾहिं इसमें नवा चौक में ईंदुसि सदिन का साईं हज़रत सदिन का साईं सदिन का साईं हयात
आई सजन का साई हयात आई घटियो न तुंहिंजो शबाब आए ओ जाने जाना ओ शाहे शाह जगने में तुंहिंजो सी जवाब नाहे जॾहिं जो बोली चपन के चोली खंडू ऐं माखियूं मखण तो खोली अखर अखर आहे मोती माणिक ये त कंहिंजो ख़िताब नाहे ओ जाने जाना जगने में तुंहिंजो सी जवाब नाहे मिठा तुम आई मली हुआ हुस्न जा ब क़िस्म घणा हिकिड़ो हुस्न सभी ॿियो हुस्न मली हुस्न सभी उनखे सॾिबो आहे सुहिणो हुजे के सुबुह जो सिजु उभरंदो आहे अछाण थी वेंदी आहे ईअं चहिरो रोशन हुजे चहिरे में चमक हुजे इनखे हुस्न सभी सॾिबो आहे हुस्न सभी खे हिकिड़ो भेरो ॾिसो ॿ भेरा ॾिसो टे भेरा ॾिसो दिलि भरिजी वेंदी दिलि भरिजी वेंदी भली को वेठो मुंहिंजे ध्यानु न ईंदो ॾे ॿ भेरा चार भेरा ॾिठी दिलि भरिजी वेंदी भली कहिड़ो सुहिणो आहे दिलि भरिजी वेंदी इहो आहे हुस्न सभी हुस्न मलीह छाहे जंहिंखे ॾिसंदो वञो उञ न लहे प्यार नचे जीअं ॾिस तीअं प्यास वधंदी वञे जीअं ॾिसंदो वञ तीअं सिक वधंदी वञे ॾिसी ॾिसी वरी ॾिसो दिलि न भरिजे साईं फरमाइनि था हज़रत यूसुफ जो हुस्न सभी हुयो मूं मोहम्मद खे रब हुस्न मलीह ॾिनो मिठा तुम आई मलीह आई सखा में सिज का सजी हुआई सवाली खाली छॾियो हुजे तो ये लिखियो के किताब नाहे ओ जाने जाना ओ शाह जाने जाना सुभान अल्लाह हज़रत अशिया के रब वही फरमाई ओ नबी सगोरा मां पंहिंजो आख़िर ज़मा महबूब हिन खूबियुनि वारो मोकिले रहियो आहियां जो कुल्लु खुल्किन करीम हर सोहणी खूबी सोहणी खसलत सोहणी आदत मां पंहिंजे मोहम्मद वीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चेहरे जो हुस्न सुभान अल्लाह इखलाक जो हुस्न सखावत जो हुस्न सुभान अल्लाह इनायत मरवत मोहब्बत शफकत प्यार खूबियों मदीने वारे मीर खे ॾींदुसि जो काइनात सॼी जे इंसाननि जूं खूबियूं गॾु करे हिकिड़े पुड़ में रखजनि मोहम्मद जूं खूबियूं अञा वधीक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुड़ ॻाल्हि सम्झो था सुभान अल्लाह मुंहिंजा सोना साईं सुभान अल्लाह बराबर मरहबा 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 अजअल सकीनत लिबासहु ए अशिया मोहम्मद जो ठक्यो लिबास सुकून बणाईंदुसि सुभान अल्लाह सुकून करार इत्मीनान मोहम्मद जो लिबास हूंदो सुभान अल्लाह वशियारु तक़वा महबूब जी निशानी तक़वा हूंदी परहेज़गारी हूंदी वल हिकमत मन माक़ूलहु हिकमत ऐं दानाई जेको ॻाल्हाईंदो
तोगे हिकमत ॻाल्हाईंदो अकुल मंदी जी गुफ्तगू कंदो पूरी जिंदगी मदीने वारे साईं जेके लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि न हिकिड़ो बि लफ़्ज़ बेमक़सद न सुभान अल्लाह कुदरत जाए सुभान अल्लाह ॾिसो न असीं माण्हू आहियूं ॻाल्हायूं था कॾहिं कम जी ॻाल्हि कॾहिं बेमक़सद ॻाल्हि अचाई सचाई ॻाल्हि बि करे वेंदासीं पूरी जिंदगी मदीने वारे साईं कॾहिं बेमक़सद हिकिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हायो अगरि कंहिंसां ख़ुशि तबई कयूं न खिल भोग जेके चइबो आहे ख़ुशि तबई कयूं साहिब अकुल मंदी दानाई दीन शरीयत ॻाल्हाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ी कुराड़ी आई या रसूल अल्लाह मां जन्नत में वेंदसि साईं फरमाया कुराड़ा जन्नत में कोन वेंदा सुभान अल्लाह अचे भाई पिटका शुरू कया सुभान अल्लाह माण्हुनि पुछो छो थी वई जंहिंजा नरो मदीने वारो फरमाए थो त कुराड़ा जन्नत में कोन वेंदा हज़रत बिलाल पुछियो माई छो थी रोई कि साईं जन फरमायो त कुराड़ा जन्नत में कोन वेंदा जे तो समझो न हूंदो कुराड़ा लखे आहिनि साईं जा उम्मती छो न वेंदा जन्नत में मां पुछी थो जा तो समझो न आहे हज़रत बिलाल आयो या रसूल अल्लाह ही कुराड़ी रोए थी तव्हां हुनखे चयो आहे त कुराड़ा जन्नत में न वेंदा साईं फरमाया बिलाल कारा बि जन्नत में कोन वेंदा अच्छा बिलाल रोड शुरू कया अच्छा बिलाल पिटका शुरू कया सुभान अल्लाह सुभान भाई वेठा है तो कुराड़ी वेठी ना है तो कारो बिलाल वेठो अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाया त रो न तव्हां खे जेका मूं ख़ुशि त पई कई आहे पर हक़ीक़त त कुराड़ा जवान थी पोइ जन्नत में वेंदा कारा हसीन पणजी पोइ जन्नत में बहुत शरीयत जी शरीयत तालीम जी तालीम हमरा आयो साईं मुझे उठण जे माने ते सवारी कया उठ खपे मुझे साईं फरमायो तो उठ जो पुट ॾींदासीं सुभान अल्लाह हुन सम्झो शायदि को गोरड़ो ॾींदा को तोड़ड़ो ॾींदा चईं गोरे खे मां छा को उठ जे पुट खे छा कंदो मूंखे वॾो उठ खपे साईं फरमायो बाबो वॾो उठ में ज़रूर कजो त पुट सुभान अल्लाह मदीने वारे साईं जी ख़ुशि तबई में केॾी पाकीज़ा कॾहिं बि हुज़ूर जो ॻाल्हायो बेमक़सद न ॻाल्हायो जो ॻाल्हायूं सो हीरन मोतियुनि जी सुभान अल्लाह टोकरी वांगुरु हुयो ख़ुदा जो कसम साहब ई चवंदा हुज़ूर जेॾीमहिल ॻाल्हाईंदा न ईअं लॻंदो ॼण हीरन मोतियुनि जो हार हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हार जे पोइबो आहे न हीरन ऐं मोतियुनि जो हुज़ूर जी गुफ़्तगू हीअं हूंदी हुई हज़रत अशिया नबी खे फरमायो रब फरमायोसि त मुंहिंजा नबी मोहम्मद मुस्तफ़ा ईंदो उनजी गुफ़्तार अकुल मंदी वारी गुफ़्तार वसिद्क़ वल वफ़ा तबीयतुहु सच्चाई ऐं वफ़ादारी मोहम्मद मुस्तफ़ा जी तबीयत में रखियो ॻाल्हाईंदो सच ॻाल्हाईंदो हत्ता कि दुश्मन मके जा काफ़र जेके वेरी हुया उहे हुज़ूर खे न मञंदा हुआ पर पंहिंजो अमानत हुज़ूर वटि रखंदा ऐं जेॾीमहिल हिजरत कयूं पिया वञनि अली साईं खे फरमाईंदा अली हिते तरस राति रहो ही मुंहिंजी साई चादर अथई हज़रमी आहे पाए सुम्ही पओ तोखे दुश्मन वेझो न ईंदो ही अमानतूं फलाणे जो सोन फलाणे जी चांदी फलाणे जा दिरहम फलाणे जा दीनार इहे उन्हनि खे अमानत पहुचाए पोइ अचिजांइ हो दुश्मन क़त्ल करण जे इरादे सां ॿाहिरों बीठा आहिनि हुज़ूर उन्हनि जूं अमानतूं वरी उन्हनि खे मोटाए सुभान अल्लाह मुंहिंजा सोना साईं दादू वारा दुश्मन जी शइ का हथ अची वञे सुभान अल्लाह तूं त सजणनि जी मुंहिंजो छॾी सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह मुंहिंजा सजणनि जी शइ कोन थो छॾी पर मदीने वारे मीर जी ही सदाकत अमानत दियानत दुश्मन जूं अमानतूं बि उन्हनि खे ॾेई ऐं पोइ फरमाए दाली पोइ तूं हिजरत करे सुभान अल्लाह अहिड़ो सच्चा अहिड़ो वफ़ादार अहिड़ो सुहिणनि इख़लाक़नि वारो काइनात न ॾिठो हो न वरी ॾिसी सघंदी जहिड़ो दिलबर मोहम्मद करीम रब फरमायो त उहो ॾोहियुनि खे बख़्शण वारो सुभान अल्लाह को ख़ता करे को गुनाह करे उनखे बख़्शे छॾींदो वल अदल सीरतहू मुस्तफ़ा जी सीरत अदल इंसाफ़ वारी हूंदी
हाय हाय वल हक शरीयत हु मोहम्मद मीर जी जेका शरीयत हुंदी सा सरापा हक हुंदी छा हुंदी शरीयत हक हुंदी वल हुदा ऐं उहा हिदायत हुंदी इमाम हु हिदायत उन जी इमामत हुंदी ऐं वल इस्लाम मिल्लत हु उन जी मिल्लत इस्लाम हुंदो व अहमद इस्मुहु सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो नालो अहमद हुंदो सुभान अल्लाह वाह मुझे अहदी बिही बद दलाल हिदायत खां पोइ गुमराही खां पोइ मोहम्मद जे ज़रिए मां दुनिया वारनि खे हिदायत ॾींदुसि हिदायत जो पेकर हूंदो हिदायत ॾेखारण वारो हिदायत सेखारण वारो हिदायत ते हलाइण वारो मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ रब फरमायो त उहो जहालतुनि खे ख़त्म कंदो गुमराहिन के खत्म कंदो माण्हुनि खे अल्लाह सां मिलाइण वारो उन जे शरीयत खे पकड़ियो उहो जन्नती आहे जेको उन जे शरीयत खां हटी वियो इहो दोज़ख में लड़ी वेंदो मिठा उहो महबूब जंहिंजे लाइ अल्लाह नबियनि खे बि बिशारतूं ॾिनियूं जंहिंजा औसाफ सिफ़तूं अल्लाह पे नबियनि खे ॿुधायूं उहो मदीने वारो मीर 12 रबीउल अव्वल ते आयो असां आशिकनि जे लाइ अखियुनि जो ठाहियो अची वियो रंगीलो रची वियो अची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो बेड़ा रची वियो चेहरो चिमके के चेहरो चिमके नूर ते चली मादर मुर्गे चांदूना चिमकार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार अची वियो रंगड़ा रची वियो ओ मोमिन सब मिलाद मलायो गरजी नबी जूं ना तूं गायो गरजी नबी जूं ना तूं गायो ओ आयो अखियुनि जो ठार अल्लाह कंदो नेड़ा सभिनी जा पार चढ़ते खुशी मलाए भी सरकार जी आमद महबूब जी आमद मदनी जी आमद लजमान जी आमद मिलाद बि मल्हायो वरी सोने जी सुन्नत शरीयत में अपनायो मदीने वारे साईं जी सुन्नत अपनायो हुजूर जे तरीक़े खे अपनायो ख़ुदा जो कसम ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा पंहिंजे आलमनि सां रब्त में हुजो पंहिंजे आलमनि सां माशाअल्लाह मौलाना अब्दुल वहीद अल्लाह से उनखे सिहत सां वॾी ॼमार ॾे वॾी दीन जी जाखोड़ करे थो ऐं मां नौजवाननि खे दादू जे जवाननि खे मां ख़ुशूसी अर्ज़ थो कयां त ख़ुदा पंहिंजे अकाबिर जो क़दुरु कयो पंहिंजे वॾनि जो क़दुरु कयो अल बरकत मां अकाबिरिकुम बरकतूं तव्हांजे वॾनि सां गॾु बरकतूं किथे हूंदियूं चओ किथे हूंदियूं वॾनि खां छिड़ विछड़ थींदो त नफ़ो न पाईंदो ॿ टे ॾींहं छो सोढा जी पुड़ी वारो खणी कंदो पर पका दीवान न मिलंदो पंहिंजे वॾनि सां गॾु ख़ुदा जो कसम आहे मां मौलाना साईं मोहम्मद इदरीस खे ॾिठो पियो त मुंहिंजी दिलि पई ठरे मुंहिंजी दिलि ख़ुशि पई थिए ऐं अलाह साईं जी इन माण्हू खे ख़ासि महिरबानी सुभान अल्लाह बेशक मां अञा अखि खोली आहे त इहे साईं जो इहो ई सुर इहे ई मिठा मिठा शेर ॿुधंदो मुंहिंजी उमिरि 59 साल आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला जो केॾो इन मर्द जे मथां करम आहे जो अल्लाह उन जे आवाज़ में उहा ई शीरी उहा ई मेठाज उहो ई मुस्तफा जी नात उहो ई सुहिणी सुहिणियूं तकरीरूं हेॾी वॾी जमार गुज़री वञण जे बावजूद इहो मदीने वारे जो करम आहे हुज़ूर जे आशिक़नि जे मथां इहा ख़ासि इनायत पंहिंजे वॾनि सां गॾु हुजो
वॾनि खां धार न थियो पंहिंजे अकाबिर सां गॾु हूंदो त तव्हांखे उन में ख़ैर आहे बरकत आहे भलाई आहे ऐं माशाअल्लाह दातू अहले सुन्नत जो जीअं ॿुधायो वियो स्टेज ते मूंखां पहिरीं त दातू सुन्ननि जो किलो आहे दातू ज़िलो सुन्ननि जो किलो पर हाणे किले खे तव्हां पाण त न भञो न का हेॾो कुंड भञोसि को होॾो फसील टोड़ियोसि को होॾो खाटो हणोसि को इहो किलो कहिड़ो दुश्मन खां तव्हांजो बचाव कंदो मिठा सुन्नी पाण में मुत्तहिद हुजो मुत्तफ़िक़ हुजो नंढा वॾा सभई गॾिजी मदीने वारे साईं जी टूटी ॾींदासीं असुल ॻाल्हि त आहे साईं राज़ी थिए पोइ वॾे जी अॻवान जी सूरत में या नंढड़े कारकुन जी सूरत में असुल कमाए ग़ुलामी ॾियण यार टूटी ॾियणी आहे मदीने वारे साईं जी पोइ सिपाही जी सूरत में वठे या सरबराह जी सूरत में टूटी वठे तव्हां असांखे गॾिजी टूटी ॾियणी आहे ऐं हे जेके स्काउट वारा इहे वर्दियूं पायूं वतो त मुस्तफ़ा जी टूटी ॾींदा मुस्तफ़ा जे मीलाद जे महिमाननि जी ख़िदमत कंदा इंशाअल्लाह क़यामत जे ॾियारे मदीने वारो मीर तव्हांखे सीने सां लाहींदो जेके मीलाद में ख़र्च कयो था महिनत कयो था तव्हांजो ख़र्च रायगान न आहे इन जो सिलो हिते बि मिलंदो हुते बि मिलंदो अलाह करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। दोस्तों तव्हांजे